होली फैमिली अस्पताल की एम्बुलेंस अडालत जेल पहुंची वही। ज़रन मौजूद एम्बुलेंस में अखियुनि के इलाज जो सामान भी मौजूद है। एम्बुलेंस गेट नंबर 5 खां जेल अंदर दाख़िल थी। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर तारिक फज़ल चौधरी दावा कई हुई त पीटीआई बानी के इलाज लाइ अस्पताल मुंतकिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीटीआई बानी जी अस्पताल मुंतकिली लाइ अपोजिशन इताद जो 3 ॾींहं बि एहतजाज जारी। अपोजिशन अॻुवाणनि तरफ़ां पार्लियामेंट हाउस, पार्लियामेंट लॉजिस ऐं कैपी हाउस आॾो धरना जारी। अपोजिशन लीडर मेमून खान अचकज़ई जो चवणु आहे त बानी जी अस्पताल मुंतकिली ताईं धरणो जारी रहंदो। ज़ाती डॉक्टर्स जी मौजूदगी खां सवाइ इलाज शुरू न कयो वञे। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त इस्लामाबाद इंतिज़ामिया मानी, पाणी ऐं दवाउनि ताईं पहुच रोके छॾी आहे। मुतालबनि जी मञता ताईं धरणो जारी रहंदो। मदीने जी रियासत ठाहिण जूं ॻाल्हियूं कंदो हो, हाणे रोज़ा रखे ऐं इबादत करे जेल में कुझु बि नाहे मिलंदो। मां 14 साल जेल काटियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी पीटीआई बानी ते तनक़ीद। सदर ज़रदारी चयो त पाकिस्तान खे ठाहे संवारे ऐं सभिनी खे ताक़तवर बणाइण बाद मुला खे चवंदुसि त पंहिंजो कर, उन खां अॻु न वेंदुसि। अवाम रुगो पीपल्स पार्टी सां गॾु आहे। हिकु ॾींहुं पीपल्स पार्टी 2/3 जी अक्सरियत सां हुकूमत ठाहींदी। बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो। मां गाइड कंदुसि त कीअं मुल्क ठहंदो ऐं हलंदो आहे। सैम अयूबा, सलमान आगा है, शादाब खाना, मोहम्मद नवाज आ, आइन जाफरी आ, इंशाल्लाह बड़ी परफॉर्म कंदा। अच्छी परफॉर्मेंस दिनी है पाकिस्तान इंशाल्लाह। ये भी इंशाल्लाह इंडिया के वन साइड इंशाल्लाह मारियो। नवाज आ, शाहिन जाफिर दिया और इब्रार रहमान दा, इन जी पूरी उम्मीद है जो मैच खटाए करे पाकिस्तान नालो रोशन कंदा। सने बैट्समैन है, बॉलर सुठा है अल्हम्दुलिल्लाह। सैम अयूबा, बाबर आजम, बॉलिंग में मोहम्मद नवाज, सैम अयूब पाण है। इंशाल्लाह पाकिस्तान वन साइड मारियो। इंशाल्लाह आज बाबर 50+ कंदो। 50% चांसेस है पाकिस्तान खटे। पाकिस्तान है प्लेयर है भला ने, बाबर आजम बॉलर है भला ने, शाहिना, नसीमा, नवाजा, बाबर आजम स्कोर हणंदो 100 कंदो इंशाल्लाह। इंशाल्लाह पाकिस्तान विन कंदो। फरहानजादा जो ओपनर बैट्समैन है उससे बहुत उम्मीदें हैं हमारी। श्रीलंका में मैच है वैसे भी, तो वहाँ पे स्पिन ट्रैक है और हमारी स्पिन बॉलिंग बहुत ही अच्छी है माशाल्लाह। हमें पाकिस्तान से ज़्यादा उम्मीद है कि पाकिस्तान इंशाल्लाह आज विन करेगा। बाबर आजम आई असां प्लेयर सुठा आहिनि। अल्लाह करे आज इंशाल्लाह टॉस कटे असां चऊं स्कोर पहले बैटिंग करें। और हमारा जो नया बॉलर है स्पिन बॉलर तारिक, वो एक अहम किरदार अदा करेगा। पाकिस्तान जा इंडिया जंग जी ईअं शिकस्त ॾिनी, इंशाल्लाह अॼु असां इंडिया खे ईअं बुरी तरह सां इंशाल्लाह शिकस्त ॾींदासीं। पाकिस्तान की परफॉर्मेंस शानदार होगी और उस्मान तारिक का तो इतना खौफ है इंडिया को कि वो परेशान है कि इसको किस तरह में खेला। T20 वर्ल्ड कप जो पाक भारत महादंगल अॼु थींदो। मैच दौरान बरसात जा इम्कान घटिजी विया। पाकिस्तान ऐं भारत विच में मैच कोलंबो जे प्रेमादासा स्टेडियम में शाम 6:30 वॻे शुरू थींदी। चौकीरनि खे बाबर आज़म, साहिबज़ादा फरहान ऐं उस्मान तारिक मां उमेदूं। लाड़काणे में हिंदू बिरादरी पारां मंदर में पाकिस्तान जी कामयाबी लाइ ख़ासि प्रार्थनाऊं। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान सलमान अली आगा चयो आहे त बरसात सबबि मैच जा अवर्ज़ घटि थिया त प्लान ठाहे वरितो आहे। जमायत इस्लामी जे सिंध असेंबली ॿाहिरियां एहतजाज दौरान भंजराह जो केस दाख़िल। आरामबाग थाणे ते सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में दहशतगर्दी एक्ट समेत ॿिया कलम शामिल। 30 ॼणा जवाबदार नामज़द। गुज़िरियल ॾींहुं जमायत इस्लामी जे कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं थी हुयूं। पुलिस कारकुननि खे छिड़विछड़ करण लाइ शैलिंग कई हुई। डिमेर शाह हादसे में फौतुनि जो अंग वधी 11 थी वियो। फौतुनि में गुलशाद, रमज़ान, काशिफ, अकबर सियाल, हाशिम, आसिफ, शाकिर, अब्दुल समद, बिस्मा, साजदा ऐं बिरदा शामिल। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि वाले। सदर आसिफ अली ज़रदारी पारां रोड हादसे में 11 इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर सां फ़ोन ते राब्तो करे ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी इमदाद ॾियण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अहिड़नि अफ़सोसनाक हादसनि खां बचाव लाइ असराइतनि क़दमनि खे यकीनी बणाइण लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे। ट्रैफ़िक कानून ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत।
जोग शरीफ में पुलिस नौजवान पुट की गिरफ़्तारी बाद सदमे में पीउ फोत। वारसन जो शहर के मुख्य चौक ते लाश रखी धरणो। वारसन जो चवण आहे त 4 ॾींहं अॻु पुलिस नौजवान अयाज़ ॾाॾे खे गिरफ़्तार कयो। SHO 50,000 रुपये रिश्वत घुरी। रिश्वत न ॾियण ते SHO नौजवान अयाज़ नाडे ते FIR दाख़िल करे छॾी। सदमे में अॼु संदसि पीउ जुमन नाडे फौत थी वियो। SHO जोग शरीफ पारां मौक़िफ़ ॾियण खां इनकार। सिपाही मौजूद पुलिस वारा काथे बीठा आहिनि? मौजूद धाड़े लाया भजी विया। पुलिस वारा भजी विया। असां के चईंदा तू गाड़ी भजाया नड़े ओ गाड़ी गोली घणे आ माण्हू के माण्हू मरिया पोइ केर भरे ॾिया। जंहिंजा जो सिपाही हिते वेठो आहे मौजूद आहे। सिपाही धाड़े ॾिसी भजी वई थो। कथो जो असूल आहे अञा त पुलिस न हली आहे। सलाम आहे सिंध पुलिस खे दा। तंगवाणी भरिसां हथियारबंदनि पारां ॾींहुं ॾिठे जो मुसाफ़िर गाॾियुनि मां फुल लुट। मुसाफ़िरनि जो धरणो। मुतासिरनि जो चवणु आहे त पुलिस जे साम्हूं गाॾियूं रोके फुर कई वई। अलकर हथियारबंदनि खे ॾिसंदे ई भॼी विया। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं कंडियारे में चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ प्रवासी रस्तनि ते निकिरी आया। MPA MNA ऐं चेयरमैन ॻोल्हे ॾिजा उभरंदड़ नारा। UC गुलाम शाह जे रवासनि टोल प्लाज़ा खां 4 किलोमीटर पैदल मार्च करे शहर जे स्टार चौक वटि धरणो हणी नारेबाज़ी कई। ॻोठाणनि चयो आहे त MNA इब्रार अली शाह, MPA सरफराज़ हुसैन शाह ऐं UC चेयरमैन तारिक बंगरियो वोट वठण बाद वापसि न आया आहिनि। बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जो मुतालबो।